आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओडियाई मंगा, सभिनी ॾिसंदड़नि पिरी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। लाड़कानी शहर में साहब न समूह साहब जी क्लब ते मौजूदु आहियूं ऐं साईं जो शागिर्दु आहे ज़ाहिद अली ज़ाहिद। तमामु सुठो ॻाए पियो ऐं हींअर उनजा काफ़ी एल्बम अची चुका आहिनि ऐं उनखां तफ़सीली इंशाअल्लाह कचहरी कंदासीं ऐं उनखां राग बाबति हाल अहिवाल कंदासीं। उनखां अॻु में जिन बि दोस्तनि असांजे चैनल हींअर जॉइन कयो आहे, महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त असीं पंहिंजे अॼोके फ़नकार ज़ाहिद अली ज़ाहिद सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम मौला अली मदद। ज़ाहिद अली ज़ाहिद, तव्हां असांजे ॾिसण खे इहो ॿुधाईंदा त तव्हां मौसीक़ी जी शुरूआति कॾहिं कई आहे ऐं तव्हांजो मौसीक़ी में उस्तादु केरु रहियो आहे? साईं, मौसीक़ी में तमामु असांखे सुठो अरसो थियो आहे ऐं तक़रीबन मूंखे 10 साल खनि थी विया आहिनि ऐं मुंहिंजो उस्ताद मुख़्तियार अली शेख साहब, जेको उस्ताद गुलज़ार अली जो शागिर्दु हुयो, उहो मुंहिंजो उस्तादु आहे ऐं उस्ताद खे हाणे 2-2.5 साल थी विया आहिनि गुज़रे। अलाह साईं हुनखे जन्नत फिरदौस में जॻह ॾे। अचो त नाज़रीन, ज़ाहिद अली ज़ाहिद खां पुछूं था त हींअर असांजे नाज़रीन खे कंहिंजो कलाम ॿुधाए थो। हींअर मूं वटि उमरकोट खां तमामु बहितरीनु शाइरी आहे ख़ालिदा मुनीर साहिबा जी, काफ़ी आहे। इंशाअल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो ऐं जेकॾहिं हीउ प्रोग्राम असांजो दोस्तनि खे पसंदि अचे थो त लाइक, कमेंट ऐं शेयर ज़रूरु कंदा, वॾी महिरबानी। लुढ़कने लिंगा भगा, लुढ़कने लिंगा भगा, नैणन जा लुढ़कने लिंगा भगा, नैणन जा पिंबड़िन पाद पिसाया, पिंबड़िन पाद पिसाया, नैण जा लुढ़कने लिंगा भगा, नैणन जा बरिया झूपन में दिया, बरिया झूपन में दिया, बरिया झूपन में दिया, बरिया झूपन में दिया, मोटिया नवण जारा, मोटिया नवण जारा, लुढ़कने लिंगा भगा, लुढ़कने लिंगा भगा, नैणन जा तो बिन कंदन से जसुती, 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 राते मुमल में तेरा, राते मुमल में तेरा,
लुढ़कने लिंगा भगा नैणन जा लुढ़कने लिंगा भगा नैणन जा आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल